न कयड़ी को बेकदरा कदर न कयड़ी को खबरों पांदे साजन से गड़ियों खबरों पांदे साजन से गड़ियों मुझे मुए कांपो घारे शहर जी इहा गिटी लाड़पट जे उन सुरीले अवामी शाइर जे घर वटि खुटे थी जंहिंजी शाइरी जॾहिं सिंध जे शहरनि ॻोठनि ऋणपटनि जंगनि में गूंजंदी हुई त वटि वेंदड़ बि इहे गीत गौर सां ॿुधंदा हुआ। हुन जी शाइरी जे ॿोलनि ऐं रिदम वण वॼाए छॾिया हुआ। हुन जी शाइरी ॻाइण लाइ सिंध जा नाले वारा फ़नकार संदनि घर अॻियां क़तार करे बीहंदा हुआ। केतिरनि ई फ़नकारनि जो चवणु हो त जेकॾहिं अली मोहम्मद उॾेराई जो रुॻो हिकु गीत ॻाइण लाइ मिली वञे त संदनि क़िस्मत ई बदिलजी वेंदी। पंहिंजे वक़्त जो ई बेताज बादशाह अवामी शाइर अली मोहम्मद उॾेराई अॼु हुकूमत वक़्त समाज ऐं बेवफ़ा दोस्तनि जे मोह फेरण सबबि ग़ुर्बत जे वर चढ़ी घारे जे बाबा जमील शाह पाड़े में हिकु सोढ़े घर में पंहिंजी वनी ऐं 8 नंढड़नि ॿारनि सां ज़िंदगी जा ॾुखिया ॾींहं गुज़ारे रहियो आहे। कंहिंखे ख़बर हुई त उॾेरोलाल दरगाह लॻ 1967 में जनम वठंदड़ अली मोहम्मद खट्टी 5 दर्जा प्राइमरी पास हुअण बावजूदु सिंध जो वॾो अवामी शाइर थींदो। शोहरत जे आसमान ते अली मोहम्मद उॾेराई जे नाले सां रोशन सितारो बणिजी चमकंदो हो। हुन पंहिंजे अल्हड़ जवानी जी चांठ टपी त मजाज़ी इश्क जे वर चढ़ी 1986 में शाइरी शुरू कई ऐं हैसी ताईं 5000 खां वधीक गीत लिखी हिकु रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। अली मोहम्मद उॾेराई 2005 में शादी कई। खेसि 8 ॿार आहिनि जिन मां 2 पुट 9 सालनि जो एहसानुल्ला ऐं 7 सालनि जो असदुल्ला 6 न्याणियूं आहिनि। हिन ॾात धणी जी उरूज जे वक़्त जो फीतो 1994 में उन वक़्तु फिरियो जॾहिं खेसि गाॾी में ख़तरनाक हादिसो पेश आयो जंहिं बाद हुन खां क़िस्मती जी देवी ॼण रुसी वई ऐं संदसि जिस्मानी तोड़े माली हालात सुधरण बदिरां ॾींहों ॾींहुं ख़राब थींदा विया। अली मोहम्मद उॾेराई खे उॾेरेलाल मां घारे शहर ॾांहुं लॾे 15 साल थी विया आहिनि। संदसि चवणु आहे त शाइरी की कदरी ज़्यादा पर माण्हू थे कोई थी वेंदी आहे। 1986 में शाइरी मुंहिंजी शुरू कई पढ़ी रही ये लिखनि में सुखनि में शाइरी हंदी रही ताईं शाइरी बरक़रार रही। 5000 गीत मुंहिंजा जेके सुरकार आहिनि 5000 गीत रिकॉर्ड आहिनि ऐं शाइरी हिते पोइ बीमारी सीमारी बसि पोइ जी बीमारी ईअं बि वरितो ईअं कयूं सॼो मतिलबु ॾिसो त कहिड़ी हालत थी वई 4 ॿारनि खां वेही रहियसि 4 ॿारनि खां उॾेरोलाल मुंहिंजो घोटु आहे। उॾेरोलाल पंहिंजो बराबरि ठतो उॾेरोलाल असांजे घोट जो नालो आहे। उहो हाणे जो पीउ आहे उहो हुते आहे जंहिंजो नालो जेके उॾेरोलाल चवंदा हुआ उन घोट जो उॾेरोलाल। उन हवाले सां मूं उॾेराई पढ़णु सघायो अली मोहम्मद उॾेराई। उन साईं पौधा सुमरो मेरा चना समीना कंवल दीबा साहिब सरवन सिंधी चमरणी मिराली मास्तर मंगू सतराणी लालू जुनेजू अलानो कासकली मुख्तार शीदी सजाद यूसुफ अनवर मिसरो अलाह रज़ारी उनका अलावा बाकी बीमारी मूंखे जो एक्सीडेंट थियो 1994 में 94 खां पोइ 10 साल मूं इहे
कहिड़ी ज़िंदगी गुज़ारी वियो मूंखे ख़बर आहे, पर 2003 में मां ऑपरेशन करायो। नसीब निकिता हैदराबाद में डॉक्टर ऑपरेशन मुंहिंजो ऑपरेशन कयो, उहो हाणे पहुची वियो। उन खां पोइ हाणे वरी कराम डॉक्टर नैशनल कराची में, डॉक्टर नैशनल कराची खां पोइ हुनजो चवणु इहो भई हीअ रीढ़ जी हॾीअ जो मसइलो आहे, इहे हुनजा रीढ़ जी 7 हॾियुनि जो मसइलो आहे, रीढ़ जी हॾीअ जे 7 हॾियुनि जो मसइलो आहे। हाणे मसूं दॿी आहिनि, उहो उनजे लाइ तव्हांखे 15 लाख रुपया जमा कराइणा पवंदा। हिन खां पोइ ॿियो ख़र्चो बाद में तो मसालो और ये पैसे जो करो कोन गरीब माण्हू उन लाइ बसि संत वज़ीर आहे अर्ज़ा कयूं त इहो इलाजु करायो वञे। ऐं ॿियनि भातियुनि घर जे 10 भातियूं असांजा जंहिंमें 8 मुंहिंजा बचा आहिनि, इन करे न मुंहिंजो धंधो न रोज़गार न कुझु न नौकिरी न कारोबार कुझु बि कोन्हे, त महिरबानी करे मुंहिंजी माउ जी मदद कई वञे, उन सां गॾु मुंहिंजो इलाजु करायो वञे कंहिं सुठी प्राइवेट अस्पताल में। ऐं सिंध सखावत खाते खे इहो अर्ज़ु कयां थो, साईं सरदार साहिब खे इहो अर्ज़ु कयां थो त महिरबानी करे मुंहिंजो इलाजु करायो वञे। अकबर ज़रदारी साहिबु सेक्रेटरी जेको कॾहिं घणी पूॼा कंदो आहे, का वरी बि उन ॻाल्हि वरी बि उन माण्हुनि जी पूॼा घणी कंदो आहे, उनखे घणो कुझु करे ॾींदो आहे। किराने जे दौर में बि घणनि माण्हुनि खे उन स्पेशल चेक ॾिना, पर मुंहिंजी का ॻाल्हि ई कोन ॿुधे। वरी बि उनखे अर्ज़ु कयां थो त बराए महिरबानी इलाजु करे। छाकाणि खाते अॻु में ॾींदो केॾे रखी करे ॿियो 50 लाख करे ॾिना आहिनि, पर सालनि में, ठीकु आहे न, सालनि में। हींअर 2 साल सां जंहिंमें मसइलो त उहे इहो सालनि वज़ीफ़े खां 30,000 वधियो सालनि, तंहिंखां वधीक बि कुझु कोन ॾिनो। जीअं मुंहिंजो कसबो ते पियो आहे, कसबो ते मुंहिंजो पहिरियों पियो आहे, सरदार छा कई ख़बर आहे, कल्चर डिपार्टमेंट खां ॾेई आई आहे। असां ॿियो मूं टीचर्स कयो, बाक़ी जंहिं रिपोर्टूं कयूं ऐं सॼो क़िस्म जो पियो आहे। ऐं कंहिंजो मुंहिंजो धंधो मां कुझु कोन ॾिनो आहे अञा ताईं। पंहिंजे वक़्त जो ही बेताज बादशाह अली मोहम्मद उॾेराई इंतहाई बीमारी ऐं गुरबत वारी हालत में ज़िंदगी ऐं मौत जे ॿवाटे पहुतल आहे। खेसि माली मदद ऐं इलाज जी सख़्तु ज़रूरत आहे। खेसि सकाफ़त खातो सालियानो रुॻो 30,000 वज़ीफ़ो ॾिए थो, जंहिंमां संदसि गुज़ारो नथो थिए त इलाज कीअं थींदो। हुन अखियुनि में पाणी आणींदे सिंध हुकूमत सकाफ़त खाते ऐं समूरनि सिंध वासियुनि खे मदद वाहिर ऐं सहायता जी अपील कई आहे। साजन से